बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो इकराम अली मुगेरी आहे। मां डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन सखर आहियां। CM सिंध साहब आहे चेयरमैन इंक्वायरीज़ एंटी करप्शन या मिनिस्टर इंक्वायरीज़ एंड एंटी करप्शन। उन जा सख़्त अहकामात आहिनि त तव्हां जिते बि बदनुआनी बेज़ाब्तगी ॾिसो उन जे ख़िलाफ़ फौरी एक्शन लो। उन ई सिलसिले में असां DG साहब जी अप्रूवल ई डायरेक्टर साहब जा अहकामात आया त असां टीम जी सूरत में खोरा खातो सखर DFC ऑफिस ते सरप्राइज़ विजिट कईसीं, रिकॉर्ड तहवील में वरितो आहे। उन जी छानबीन हले थी, जेको बि इन्वॉल्व हूंदो उन जे ख़िलाफ़ एक्शन वठिबो। तहक़ीक़ात हले थी न, जंहिंजी बि इन्वॉल्वमेंट हूंदी उन जे ख़िलाफ़ ज़ाहिर आहे पोइ ड्यू कोर्स में FIR थी त गिरफ़्तारी करे वठंदासीं। ते इहा शइ नज़र ईंदी उन जे ख़िलाफ़ फौरी एक्शन थींदो। असां उन ते ॾिसो न, तहक़ीक़ात हाणे शुरू कई आहे। जिते इहा शइ नज़र आई या ईंदी उन जे ख़िलाफ़ फौरी एक्शन वठी FIR कंदासीं।